रेड्स पाकिस्तान ऐं टीयर फंड जे तरफ़ां कमज़ोर ऐं नंढनि कारोबार कंदड़ 2022 जे बरसात मुतासिरनि खे 80,000 जा चेक विरहाया विया। तक़रीब में टीयर फंड जे कंट्री डायरेक्टर मिस्टर जॉन सन, मिस्टर साजिद गुलजार प्रोजेक्ट डायरेक्टर टीयर फंड ख्वार गुल टीयर फंड, मिसेस तबीता शमशाद टीयर फंड, मिस्टर फयाज जोहन इमरजेंसी रेस्पॉन्स मैनेजर टीयर फंड ऐं अब्दुल रहीम इब्राहिम नाइच, नसीर अहमद बलोच, हिदायतुल्लाह लाशवारी, ज़किया अबड़ो पिण शिरकत कई। मिस्टर फयाज़ इमरजेंसी रेस्पॉन्स मैनेजर ख़िताब कंदे चयो त असां रेड्स पाकिस्तान जे कयल कमनि जी साराह करियूं था, जंहिं असांजी अमानत खे सही हक़दारनि ऐं मुस्तहिक़ ख़ानदाननि ताईं रसाई कराई आहे ऐं टीयर फंड खे हमेशह अहिड़नि पुठ ते पयल पसमानदा इलाइक़नि में कमु करण ते फ़ख़्रु महसूस कंदी आहे, छाकाणि त जिते बि का बि तंज़ीम या को हुकूमत जो नुमाइंदो नाहे पहुचंदो, उते जे कम्यूनिटी फैसिलिटेट करण में असांखे ख़ुशी महसूस थींदी आहे ऐं अञा असां वधीक उमीद कंदासीं त उते जे कम्यूनिटीज़ खे बहितर तरीक़े सां बुनियादी ऐं मयारी सहूलियतूं फ़राहम करियूं।